अस्सलाम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। टिंडो एलआईआर खां पीर बिलाल जिलानी जी ख़बर शामिल कंदासीं। दिफ़ा पाकिस्तान विंग जे सरबराह पीर ताज शाह जिलानी रईस एहसन ख़ान बोज़दार जी मच कचहरी जी दावत ते धिंगाणो बोज़दार पहुतो। मच कचहरी जी दावत में रईस इशफाक खान लेगारी, मंठार खान लेगारी, रईस इरफान खान बोज़दार, रईस मौला बख्श लेगारी, सेठ आशिक हुसैन बोज़दार, रईस शोएब खान बोज़दार, मोहान खान बोज़दार, असलम खान लशारी, गुल खान बोज़दार, महफिल जो मोर अली डिनो लेगारी, डॉक्टर तालिब हुसैन लेगारी, रईस गुलाब खान लेगारी, रईस कालू खान लेगारी, बुलंद खान लेगारी, इमरान खान लेगारी, तारिक लेगारी, मुजाहिद लेगारी, अब्बास लेगारी, गुलाम सद्दीक लेगारी, जाहिद हुसैन लेगारी, पीर एजाज शाह जिलानी, मुख्तियार लेगारी, बिलाल लाशारी, गफूर कमरानी, अमानुल्लाह खान लेगारी, सज्जाद लेगारी, शेराज बोज़दार, सज्जाद बोज़दार, शफ़क़त बोज़दार, राशिद बोज़दार, नवीद बोज़दार ऐं ॿियनि महिमाननि शिरकत कई। रईस एहसन ख़ान बोज़दार जे तरफ़ां खाधे जो इंतज़ाम पिणु कयो वियो हुयो। उन मौक़े ते महिमाननि जे एज़ाज़ में मच कचहरी जो इंतज़ाम कयो वियो, जंहिंमें सिंध लोक फ़नकारनि सूफ़ियाना कलाम पेश कया। प्रोग्राम जी आख़िर में डॉक्टर पीर ताज शाह जिलानी रईस एहसन ख़ान बोज़दार जो शुक्रिया अदा कंदे चयो त रईस एहसन ख़ान बोज़दार पंहिंजे दोस्तनि खे हमेशह यादि रखियो आहे। रईस एहसन ख़ान बोज़दार जी शख़्सियत धिंगाणो बोज़दार जी आवाम लाइ अब्दुल सत्तार एदी खां घटि न आहे। सिंधी कल्चर में मच कचहरी असांजी सकाफ़त ऐं सिंध जी सुञाण आहे। अॼु जो प्रोग्राम मुनक़िद करणु रईस एहसन ख़ान बोज़दार जो थोराइतो आहियां। सरदार अली डिनो लेगारी चयो त रईस एहसन ख़ान बोज़दार हिकु बाहिम्मत सलाहियत शख़्स आहे, हमेशह ग़रीबनि जी मदद करे थो ऐं हर मुश्किल में धिंगाणो बोज़दार जी आवाम सां गॾु हूंदो आहे, हमेशह दोस्तनि जी ख़िदमत कंदो आहे। मेज़बान रईस एहसन ख़ान बोज़दार सभिनी दोस्तनि जो शुक्रिया अदा कयो। अचो त वधीक ॾिसूं था हिन प्रोग्राम में। जी मूमल तोखे लाड़काणे जी मिट्टीअ जी मूमल तोखे यादि जग पियो करे, हर को सुदका भरे, तूं वईया सभिनि खे अकेलो करे, लाड़काणे जी मिट्टीअ जी मूमल तोखे हर यज़ीद ले तूं मिसले कनीज़ ज़ैनब आहीं, तू त मिस्कीन मज़लूम जी हुब आहीं, तो सिवा हर दुखीअ जी भला की सरे, तो सिवा हर दुखीअ जी भला की सरे, तूं वईया सभिनि खे अकेलो करे, लाड़ जी मूमल तोखे लाड़काणे जी मिट्टीअ जी मूमल तोखे यादि जग पियो करे, हर को सुदका भरे, तूं वईया सभिनि खे अकेलो करे, लाड़काणे जी मिट्टीअ जी मूमल तोखे हर यज़ीद ले तूं मिसले कनीज़ ज़ैनब आहीं, तू त मिस्कीन